मंठा तुझी गलती अम्मा जी नज़रनि तोखे किरायो आहे न न त राणी तुझी गुरबत में कॾहिं बि अरही कोन थी आहियां। मेरू साईं मूंखां मोहबत ग़लतियूं करे न त मां एतिरो गुनाहगार किथे हुयुसि। हिकिड़ो खून बि पंहिंजे कागज़नि में नथो लिकाए सघे सूबेदार। त सुभाणे छा कंदे? बालाज खान अञा त को फ़रियादी कोन आयो आहे, पर जेकॾहिं अचनि खून ऐं छोकिरी अगवा जो केस दाख़िल थींदो न। बालाज खान ते केस कंदे सूबेदार? चलियो थी वञा। यार प्लीज तू ही मुझे दिए जो पर्दो रख मुझे तू ही मेरी हिफाजत कर ये तुझे को तो बेवसा होने की हिफाजत तू ही कर बाजे अभी बजे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू आहे ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो दोस्तों ऐं वीडियो मुकम्मल ॾिसंदा कयो ताकि तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे दोस्तों। तो बिना देर त अपडेट जी तरफ़ तव्हां दोस्तनि ॿारनि खे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे नेक्स्ट एपिसोड में ॾिसण लाइ मिलंदो त सूबेदार बालाज खान वटि ईंदो ऐं बालाज खान संदसि चवंदो त हिकिड़ो खून बि तोखां जेका त नथो लिके, जेकॾहिं इन खून जा फ़रियादी जेकॾहिं मूं ते थिया त पोइ छा थींदो। तंहिं ते सूबेदार चवंदो जेकॾहिं मिठल वारनि मां केर बि तुंहिंजे मथां खून जी फ़रियाद करे थो त ज़ाहिर आहे मूंखे FIR कटणी पवंदी। तंहिं ते बालाज खान हुनखे चवंदो सूबेदार जेकॾहिं तो हुननि खसीस माण्हुनि जे चवण ते मुंहिंजे मथां FIR कटी त शायदि तूं बि हिन दुनिया में न रहंदे, छो त बालाज खान कंहिं ते बि रहम नाहे कंदो। ऐं दोस्तों तव्हांखे ॿुधाइणो त नेक्स्ट एपिसोड में मंठा राणीअ सां मिलण ईंदो ऐं राणी हुनखे दरवाज़े ताईं झलींदी ऐं चवंदी अंदरि घर न अचो, छो त तुंहिंजी ग़लतियुनि कयल ग़लतियुनि जेको आहे त तोखे अम्मा जी नज़रुनि में किराए छॾियो आहे ऐं अम्मा तोखे ॾिसंदी त वरी मां तपी बाहि थी वेंदी। तंहिंजे करे राणीअ जी कुर्बत तोसां आहे, पर जेको बि ॻाल्हाइण थी त हिते दर ते ॻाल्हाए वापसि वञ। ऐं मंठार चवंदो त वाक़ई जेको बि मां कुझु कयो आहे बालाज खान जे चवण ते त ग़लति कयो आहे। तव्हांजे रते रिश्तनि ते बि मां जेको आहे त हथियार हलायो आहे, त जेका बि हुन वॾेरी जेका कावड़ आहे त हुनजी सही आहे। ऐं दोस्तों मंठार राणीअ सां मिली करे दरवाज़े ताईं वापसि हलियो वेंदो। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं तव्हां सां न्यू अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।